ॼाम शोरो जे हिक क़ौमी एंट्रेंस सूबाई तकनि ते पाकिस्तान मुस्लिम लीग नून उम्मीदवारनि खे सिलेक्ट करे पार्टी टिकट ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। नून लीग ज़िले ॼाम शोरो जे सदर इंजीनियर अब्दुल अज़ीज़ राजपूत, सीनियर नायब सदर ॼाम लियाकत अली मैसू, जनरल सेक्रेटरी लियाकत अली मल्हा ऐं ॿियनि पारां प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए उम्मीदवारनि जा नाला फाइनल कया पिया। अॻवाननि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कायद मियां मोहम्मद नवाज़ शरीफ, पार्टी सदर शहबाज शरीफ ऐं तंज़ीम जे सूबाई सदर बशीर अहमद मेमण ऐं डिवीज़नल सदर ख़ालिद अज़ीज़ आराई जे हुक्मनि तहत ज़िले क़यादत जी गॾियल राय सां ॼाम शोरो जे क़ौमी असेंबली तक NA 226 ते ॼाम लियाकत अली मैसू PS 77 लाइ एडवोकेट अब्दुल हसीब राजपूत, PS 78 कोटड़ी ते लियाकत अली मल्हा, PS 79 थाणो बुला खान ते एडवोकेट अब्दुल अज़ीज़ राजपूत जा उम्मीदवार तौर नाला फाइनल करे खेनि पार्टी टिकट तां इलेक्शन में हिस्सो वठण लाइ सिलेक्ट कयो वियो आहे। अॻवाननि वधीक चयो त नून लीग हमेशा अवामी मुफ़ादनि खे तरजीह ॾींदे पंहिंजे पाण मल्हायो आहे। ज़िले ॼाम शोरो जी अवाम में उम्मीदूं आहिनि त हिन भेरे नून लीग अॻवाननि खे पंहिंजे मुस्तक़बिल ख़ातिर पंहिंजा वोट ॾेई सोभारो कंदा। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची